जैसा सा तैसा दृष्ट आया, अपने कार्य में आप समाया। राम हे पंहिंजो ई कार्य करण आयो आहे, वरी पाण ई सभिनी में समायो पियो आहे। हे अज्ञानता में असां जेकी भी घुरी रहिया आहियूं, अज्ञानता में अणॼाणाई, मूंखे हे ॾे, हे खपे, हे ॾे। राम ओहो दया कर साईं, दया कर साईं, दया कर साईं। इन जहिड़ी इहा शइ चवण जहिड़ी ॿी का बेवकूफ़ी कान्हे। दया तुंहिंजे मथां थी रही आहे। छा जहिड़े हाल में आहे परमात्मा जी दया ॿुधी छॾियो। डाकू जे मथां, चोर जे मथां, संत जे मथां, हर एक जे मथां दया परमात्मा जी, परमात्मा जो इंसाफ़ ऐं दया गॾु वर्तजी रही आहे। कोई गुण जी ज़रूरत कोन्हे। थोरो तोखे सम्झणो आहे तुंहिंजे मथां दया कीअं थी रही आहे। हथ हेठि कर। श्री राम। तव्हांखे ॿुधायो वियो आहे, वरी ॿुधायो। राम परमात्मा जो इंसाफ़ ऐं दया साथ साथ हली रही आहे। परमात्मा जो इंसाफ़ कहिड़ो आहे? तूं सुठो कमु कंदे तुंहिंजी नेकी थींदी, तोखां खोटो थींदो उनजी गिला थींदी। ईअं आहे। शाबाश। छो जो ॿई कर्म नज़र था अचनि पिया असांखे। इहो परमात्मा जो इंसाफ़ आहे। परमात्मा जी दया कहिड़ी आहे? तूं सुठो कंदे माण्हू तुंहिंजे लाइ सुठी भावना रखंदा, तोखे ॾिसणु चाहींदा, तुंहिंजे कमु अचणु चाहींदा, तुंहिंजे कार्य में शरीक थींदा। कीअं? तुंहिंजी वाणी ॿुधणु चाहींदा, तूं सब जो भलो कंदड़ आहीं। इहा प्रभु जी दया आहे। राम तूं खोटो कमु कंदे तुंहिंजे संसार निंदा कंदो। राम और उन निंदा जो फल खोटे जो दंड धारा लागू थींदी। माण्हू निंदा कंदा, तोखे सज़ा मिलंदी। या प्रभु जी तुंहिंजे मथां दया आहे। तूं इहो कमु कयो आहे तॾहिं इहा सज़ा थी मिलई न। राम माण्हू निंदा कनि था और तोखे सज़ा मिले थी, त तूं अहिड़ो कमु छो थो करे? इहा दया त प्रभु तुंहिंजे मथां करे रहियो आहे। तूं छड़ो चिल्लाए पियो, दया कर मुंहिंजो दुख कटिजे, दया कर दुख कटिजे। अड़े तूं मन मर्ज़ी सां हले, तूं मज़ा वठे पियो। संत शांति प्रकाश में चए, माण्हू ईंदा आहिनि, दया कर साईं मुंहिंजो दुख लहे। हा मज़ा असां वठूं, पाप असां कयूं, उन जा भोग जेके नरक तव्हां भोगियो, दुख असां जलायो। हाणे हिननि पागलनि सां केरु मुंहुं ॾे? सम्झनि पिया अचनि। राम ख़ुदा तुंहिंजे मथां दया करे रहियो आहे। संत बि कहिड़ी दया कंदा? इहे ठिको खणी आया आहिनि, तूं ख़ुशि थी वेंदे पोइ छा करे ॾींदे? हवाले थींदे संतनि जे, शेवा कंदे। राम माई जी संतनि ॾे पति गुज़ारियसि, हली आई चरणनि में पई, स्वागवती भव साईं मुंहिंजो पति तो गुज़ारियो आहे। हो माण्हू खणी था अचनि पिया। जीअं असांजो वचन निकितो आहे उनखे उते रखायूं। संत उनखे उथायो, उथियो। राम बस बस बाबा हाणे तव्हां पंहिंजनि खे मोकल आहे, घर वारी माई तोखे बि मोकल आहे। हाणे मां संतनि जो, तुंहिंजे लाइ त मां मरी वियो, पंहिंजनि लाइ मां मरी वियो। हाणे तव्हांजो छा जो? हाणे आहियां त मां संतनि जो आहियां। कमु ईंदुमि त मां संतनि जो ईंदुमि। जंहिं मूंखे उथायो, सचाई त इहा आहे। तुंहिंजो दुख लहे ऐं तूं वरी राम संतनि मां बरकतां वठण अचे। संतनि जे लाइ हिसो बि न कढे। संतनि को कार आहे, स्कूटर आहे, छंडा हणाइण अचे, संतनि जे हवाले करी कमु पए त कार कम ई न अचे। हे शराफ़त आहे तुंहिंजो। चओ भाई चओ, इहो न्याव आहे? जंहिंजो भेण तूं आसी सां वठण थो अचे, अॻ में सदके संतनि जे सॼो ॾींहुं हले पई। सम्झो न?
ये ॻाल्हियूं वॾियूं भुलां रहियल आहिनि। साईं बाबा जंहिं दुकान ते हलंदा हुआ उनखे बरकत जा 5 पैसा ॾींदा। बंदो ॿार गॾु हूंदो सदाईं 5 पैसा वाछी गिड़ी में ॿधी करे वेचजांइ। मां कोन ॾिठो को हिसो पतियो कढी आया। केतिरा सेठियूं थी विया छाजो। अड़े संत मौक़ो था ॾियनि। संतनि वटि जेको पैसो ईंदो छा व्याज ते हलाईंदा, फैक्ट्रियुनि में हलाईंदा, भाईवारियूं रखंदा। अड़े उन जो फल तोखे मिलणो आहे। सुनाई थिए वई अलाए केतिरा गुनाह थी करे पुञ जो फल केतिरो वधंदो आहे तोखे कहिड़ी ख़बर। धन खे ॾियण लाइ हुकुम ई आहे पहिरियों संतनि खे ॾियो, छो जो उनजी व्यापक दृष्टि आहे, हर पासे हुनजी शेवा जी नज़र। राम ॿियो नंबर विद्यार्थियुनि खे ॾियो, जेके विद्या पढ़नि था। हे लख लख माण्हू ख़ल्क विहाई वेठा आहिनि। इहो सुधार आहे न विद्वाननि जे तरफ़ां। भागवत छा थो चए, रामायण छा थो चए। राम इंद्रनि खे संयम करे 3 कलाक वेठा आहिनि, ज्ञान था ॾियनि पिया। विद्यार्थी गुरुकुलनि में उहे पैसा ॾे ॿार पढ़नि। तंहिंखां पोइ रस्ता लिखिया अथऊं काॾे काॾे धन